साईं चए थो त न का कुन फयकुन हुई, न का मूरत माह, न का सुध सवाब जी, न को गर्ज़ गुनाह, हिकाई हे कोई वहदानियत वाह, लखियाई लतीफ़ चए उत गुंझांदड़ गाह, अखियुनि ऐं अरवाह उहा साञा सुठी। हाणे हिन में माह लफ़्ज़ उनजी माना आहे चंड। मां हिकिड़े महीने जो ॿिए महीने इहो आहे न का मूरत माह, माना चंड हिते चंड न आहे, न का माना गोश्त जी शिकिल बि कान हुई। माह मां मुराद हिन चंड लिखियो आहे पर चंड न आहे, आउं सम्झां थो जिस्म माह, गोश्त न हो। न का सुध सवाब जी, न को सुध सवाब जी बि ख़बर कान हुई त सवाब छा आहे, न को गर्ज़ गुनाह जो बि को गर्ज़ हो। हिकाई जेका हुई, हिकु हुई वहदानियत। वहदानियत जेको लफ़्ज़ आहे उनजी माना हिकिड़ाई, वाह माना निसोड़े, लिखियाई माना उते ई परोड़ियाई, ॻुझांदड़ माना परोली ॻुझारत लिकल शइ, अरवाह माना रूह कलब। अती ए धणी काइनात खे वञण जो अमर ई न कयो हो, अला अञा धणी सॻोरे काइनात जे पैदा करणु रचण जो अमर ई न कयो हो, ऐं चंड जी सूरत ई न हुई, यानी अञा इंसान जी सूरत ई न हुई, या चंड ई पैदा न थियो हो, अञा माह ई न ठही हुई। माह आहे गोश्त माण्हू जो दादी, चंड हिन चंड चयो आहे माह। न का कंहिंखे नेकी जी ख़बर हुई, न वरी कंहिंजो गुनाह सां को वास्तो, त का नेकी या बदी जी जो को फ़र्क़ु न हो। जॾहिं रुॻो धणी जी निसोरी हिकिड़ाई सिर्फ़ु हुन मालिक जो ई हिकिड़ाई वहदानियत जी हिकिड़ाई हुई, तॾहिं मारी उते ॻुझी परोली परोड़े वरिती, उते ई हुन सम्झी वरितो, उन गुज़ारत खे सम्झी वरितो त ए जानिब मुंहिंजे नेण ऐं कलब खे इहा तुंहिंजी शनास हुई, यानी मुंहिंजे अखियुनि ऐं मुंहिंजी दिलि खे मालिक तुंहिंजी शनास सुञाणप उन टाइम ते अची वई, यानी असांखे उते रूहनि में ई ख़बर पइजी वई, असां जेको कारोबार जो वाइदो हो उते ई असांखे यादि अची वई, या गुज़ारत उते ई सम्झी वियो त मूंखे मारणनि में निभाइणो आहे। जी लतीफ़ हक़